मटियारी ज़िले जी मोटरवे पुलिस जे एडमिन ऑफिसर मोहम्मद असलम खोसो जो चवणु आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ महफ़ूज़ सफ़र ऐं हादसनि खे घटाइण मोटरवे पुलिस जी अवलीन तरजीहनि में शामिल आहे। मोटरवे पुलिस हाईवेज़ ऐं मोटरवेज़ ते हादसनि जे ख़ात्मे लाइ ॾींहुं राति कमु करे रही आहे। रोड सेफ्टी जी आगाही खे वधायो वियो आहे त जीअं हर को ड्राइविंग खां वाक़ुफ़ हुजे। IG मोटरवे पुलिस ख़ालिद महमूद पारां शुरू कयल नो मोर मुहिम जे सिलसिले में रोड हादसनि में नुमायां घटिताई आई आहे। टूल प्लाज़ा ऐं गाइडेंस सेंटर ऐं ॿियनि काफ़ी जायुनि ते रोड सेफ्टी जा प्रोग्राम मुनक़िद कया विया आहिनि, जिन में ड्राइवरनि खे ड्राइविंग बाबति ॼाण ॾिनी वई आहे। अहिड़नि क़दमनि जो मक़सदु रोडनि ते सफ़र खे वधीक महफ़ूज़ ऐं आसान बणाइणु आहे।